नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तां जी ख़ास ख़बरुनि ते। कराची में क़ौमी असैम्बली जे तकैने 240 ते नंढी चूंड दौरान सियासी पार्टियुनि जे कारकुननि में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो, केतिरा ई ज़ख़्मी। लांढीअ वारो इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। PSP MQM ऐं तहरीक लबैक पारां हिक ॿिए ते फायरिंग जा इल्ज़ाम। लांढी 6 नंबर वारे इलाइक़े में वक़्फ़े सां फायरिंग बाद दुकान ऐं कारोबारी मर्कज़ बंदि थी विया। PSP चेयरमैन मुस्तफ़ा कमाल दावा कई आहे त मारिजी वियल शख़्स PSP बल्दिया जो कारकुन हो। TLP कारकुननि असां ते सिधी फायरिंग कई। अॻूणे MPA इफ़्तिख़ार आलम समेत केतिरा ई कारकुन ज़ख़्मी बि थिया। TLP जो PSP कारकुननि ते फायरिंग जो इल्ज़ाम। MQM अॻवान अमीनुल हक़ जो चवणु आहे त कमाल एंड कंपनी माण्हुनि खे लांढी वठी आई ऐं झेड़ो कयो। असांजा केतिरा ई कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि। PSP अॻवान अनीस क़ाइम ख़ानी दावा कई त मथसि फायरिंग कई वई। संदसि गाॾीअ खे 4 गोलियूं लॻियूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह लांढी में फायरिंग वाक़े जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध पुलिस खे क़ानून हथ में खणंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। सियासी पार्टियुनि खे गणपत दौरान पुरअमन रहण जी अपील। सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण चयो आहे त अमन अमान ख़राब कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूरतहाल ते कंट्रोल करे वरितो आहे। कुझु माण्हुनि गड़बड़ करण जी कोशिशि कई। रेंजर्स मौक़े ते मौजूदु आहे। NA 240 वॾो तक आहे जिते सिंध पुलिस जा अहलकार मौजूदु न हुआ, उते फायरिंग वाक़ियो पेश आयो। कराची रेंज पुलिस चीफ जावेद आलम ओडो चयो आहे त 200 माण्हुनि खे हाणे नंढी चूंड दौरान अमन अमान ख़राब करण जी कोशिशि कई वई। पुलिस जी वॾी नफ़री इलाइक़े खे क्लियर कराए छॾियो आहे। हंगामे में मुलविस माण्हुनि जी सुञाणप कई पई वञे। जेको बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। लांढीअ में 2 वाक़िया पेश आया। हिकु वाक़ियो सियासी पार्टी जे अॻवाननि पारां पोलिंग स्टेशन में दाख़िल थियण तां ऐं ॿियो वाक़ियो सियासी पार्टी जे ऑफिस में थियो। ऐं कराची जे क़ौमी असैम्बली जे तकैने 240 ते नंढी चूंड जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। 48 पोलिंग स्टेशन जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि मुहाजिर क़ौमी मूवमेंट जो रफ़ीउद्दीन 1577 वोट खणी पहिरें नंबर ते, तहरीक लबैक पाकिस्तान जो शहज़ादा शहबाज़ 1300 वोट खणी ॿिए नंबर ते मौजूदु। MQM जो मोहम्मद अबूबकर 1246 वोट खणी 3 नंबर ते मौजूदु। हतमी नतीजा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जारी कंदी।